नाज़रीन तंगवाणी मां वताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचाईंदासीं। तंगवाणी वेझो दहाणी बिरादरी जे बिंदरनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो थी पियो। लठियूं सरोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा औरत समेत 15 ॼणा सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। हारून निंदवाणी की रिपोर्ट मूजिब डेरा सरखी पुलिस थाणे जी हद आहे गुलन दहाणीअ में दहाणी बिरादरी जे बिंदरनि में ज़मीन जे मामले तां ही झेड़ो थियो आहे, जिथे ॿिन्ही धुरनि जा औरत समेत 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। इतला ते पुलिस पहुती ज़ख़्मियुनि खे खणाए तालका जेका तंगवाणी अस्पताल पहुचायो आहे। ज़ख़्मीअ खे मसमात ज़ख़्मी औरत मसमात हानू खातूं, हाकिम वलीदाद, इनायतुल्ला, इम्तियाज़, सैफुल्ला, ज़फ़रुल्ला, नसरुल्ला समेत 15 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी शामिल आहिनि, जिनखे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। त ॿिए पासे वाक़ई जो अञा ताईं को बि केस दाख़िल न आहे थी सघियो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, शेयर कयूं पिया। तंगवाणी वेझो दहाणी बिरादरी जे बिंदरनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो थियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो। औरत समेत 15 ॼणा रतोरत हालत में अस्पताल पहुता आहिनि।